الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله छा भई सोची सारंग जी मां? सारंग है पी जी हिन फसल खे तैयार करण लाइ केॾी महिनत था कयूं, पंहिंजो रत विलोड़े पोख था पचायूं। हा राणी, सच थी चवी। बटाई महिल ज़ालिम सरदार जा ज़ालिम करींदा अचो कड़कनि ऐं सभु खई वञनि, असां लाइ कणो बि कोन छॾीनि। हेलेड़ी बेइंसाफ़ी कान सहिबी, बटाई इंसाफ़ सां कई वेंदी। 3 साल मींहं कणी न वसी ऐं को फसल कोन थियो। हेल कणियूं पयूं त फसल तैयार थियो, वरी सरदार जी दाण बंदी। तू को भूल को न कर, असीं न धरतीअ जा बच्चा आहियूं। हीअ कॾहिं बि असांखे बुखियो कान रखंदी। धरती मां तूं ई असांखे पालींदी आहीं। जे तूं असांखे ख़ुशि नथी रखी सघीं त असीं त छो आहियूं? असां छो पैदा थिया आहियूं? दुनिया छाजे लाइ ज़िंदा आहे? हे धरती मां, असीं तुंहिंजा बच्चा आहियूं। तू पंहिंजे बचल खे सुख नसीब कर। हे धरती मां, पंहिंजे बचल खे सुख नसीब कर। उथ राणी, घर हलूं। आलम खान किथां पिया अचो? अदा साईं ज़मीनुनि ते वियासीं। फसल कीअं थिया आहिनि? हा दा साईं, फसल तैयार थी चुका आहिनि। हिन साल मींहं बि वठा आहिनि। तुंहिंजे चवण मुताबिक़ त फसल बि भला थिया आहिनि। हाणे त कर्ज़ जी वसूली थियणु घुरिजे। अदा साईं, कचे वारा माण्हू कुझु ॾुखिया आहिनि। हिन साल वसूली लाइ आउं पाण वेंदुसि, पोइ ॾिसंदुसि त थदाई आलूंगा। हुकुम थिए त वसूली बि बहितर थी। सही।
अदा खानू जी अदा अदा ॾींहं टप गए अदा बस ये थोड़ा कर गिना अदा होड़ चंगी कोनी थक पोसे अदा हुन जगह तेरी मर्जी खानू कावड़ न कर अदा मां ते पेरे नेठू ते जन्नत होंदी है ने ए बनी तो सानी मां है ने हा दा असां कई पीढ़ियां जन्नत को सवरेंदे सवरेंदे जन्नत दे हवाले थी गए हुन जुल्त जुलूं अदा साईं कराची खां करे मोटंदो ॿ टे ॾींहं लॻी वेंदा बाबा ॿनिन जी नज़रदारी कजई चवंदा आहिनि त खेती सिरफ़ेती हारनि ते को एतबार कोन्हे बाबा कंहिंजी मजाल आहे जो असांजी ज़मीनुनि नाख खणी बि निहारिया था साईं तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वञो ऐं पाणे ॾिसी वठंदोसां धीरज आलम ख़ान इहे ई माण्हू आहिनि जिन खां असीं वोट वठंदा आहियूं इन्हनि जे ई वोट ते असांजी सरकार में लय आहे कहिड़ी था ॻाल्हि कयो था साईं ही माण्हू जेकॾहिं असांखे वोट न ॾींदा त साह कीअं खणंदा आराम सां आलम ख़ान आराम सां दादा साईं ही माण्हू प्यार वारी ॿोली सम्झण वारा न आहिनि ही माण्हू डब आहिनि डब लत मथां हूंदुनि त निमेल हूंदा लत खणंदो त फटे छॾींदा पुट अॼु एतिरी देरि छो कई मूं तुंहिंजो इंतज़ारु पियो कयो लॻे थो त अॼु मींहुं वसंदो फादर मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु पाण खे ॿाहिरि न हलणु घुरिजे छो रस्ते में मींहुं वसी पियो त मींहुं पाण खे छा कंदो जे वधीक तंग कयो त कंहिं वसंती में हली रहंदासीं जे कंहिं वसंतीअ में न रहियो त पोइ न ईअं कोन्हे हीउ सिंध आहे हिते जा माण्हू ॾाढा महिमान नवाज़ आहिनि तव्हां ॾिसजो हितां जा माण्हू पंहिंजे दिल्लियुनि में जायूं ॾींदा तू भी मर दे सब मरदा तू भी मर दे तोखे गॾे जॾा कीअं पवंदा तोखे गॾे जॾा कीअं पवंदा तव्हां मुंहिंजे सिकील दे औलाद खे मारियो आहे तव्हां मुंहिंजे सिकील दे पुट खे मारियो आहे तू भी मर दे सब मरदा सब मरदा सब मुंहिंजे पुट खे मारियो आहे तू भी मर दे सब मरदा जल्दी जल्दी जेड़ो पादरी
केॾां वञी रहिया आहियो? बसि मरे ही पंहिंजे मिशन ते निकितासीं। अहिड़े जोड़ाले मौसम में? हीउ मौसम हिकु मौजूदो आहे, प्यार करण वारनि लाइ हिकु ख़ूबसूरत मौजूदो। जंहिं मौजे मींहुं वसायो त? मींहुं बि त हिकु रहमत आहे। ठीकु आहे, लॻे थो त रहमत तो ते ख़ासि महिरबानी आहे। वियो। माण्हू फितरत जे अंसरनि जी पूॼा छो थो करे? ही सारी सृष्टि कारण ऐं नतीजे जे बेरहम उसूलनि ते ॿधल आहे। मां जेको अमल कयां थो तंहिंजे नतीजे जो ज़िम्मेवार मां ख़ुदि आहियां ऐं मूंखे ई भोगणो पवंदो। को बि देवता मूंखे बचाए नथो सघे। अच त फितरत जे बारे में ॾाढियां सोचूं। को त कारण जो बि कारण आहे न। ईश्वर जेको ब्रह्मा जो ज़ाहिरी रूप आहे। कारण जो कारण ब्रह्म जो ज़ाहिरी रूप ईश्वर न आहे, पर पराकृति आहे। अंधी ऊंधाई ऐं बेशऊर पराकृति को बि कारण पंहिंजे नतीजे खां जुदा न आहे, पर पंहिंजे नतीजे में समायल आहे। उनखे असां ईश्वर चई सघूं था, जेको फितरत जो मज़हरी रूप आहे। इहा कुवत ईश्वर न आहे, पर पराकृति आहे। पराकृति पाण तख़लीक नथो करे सघे। तख़लीक जे लाइ हू रूह जी मोहताज आहे। फादर, अच त हलूं उन पार। मूंखे शहर वञिणो आहे। तीड़ी पवंदा टारीअ जॾहिं ॻाढ़ा गुल लोमिया तॾहिं मिलंदासीं, ओ तॾहिं मिलंदासीं। सारंग पुट, जी अम्मा। हेॾा अच पुट। बाबा, ही केरु आहिनि? पुट, ही वॾेरनि जा माण्हू आहिनि। बचा तूं कुझु न चजां, पिणे पाणे ॻाल्हाईंदो। रैसन जे बादशाहीअ जो ख़ैर। नूरल 3 सालनि जी दाणाबंदी कराए। बाबुल साईं, 2 सालनि खां मींहुं ई कोन पियो। हिन साल मींहं जूं कणियूं पयूं आहिनि ऐं इहे ई दाणा थिया आहिनि, ऐं तूं तो चवीं त 3 सालनि जी दाणाबंदी। मींहुं को मुंहिंजे वस में न आहे जो मां वसायां। दाणाबंदी 3 सालनि जी थींदी। बाबुल साईं, एॾी ॾाढाई न कर। असां हीणा आहियूं, असांजे हाल ते कुझु रहम कर बाबा साईं, कुझु रहम कर। नूरल, इहे मिंथियूं वञी मालिकनि खे कजां, मां कोन छॾींदो साईं। हिन दफ़े अर्ज़ करे ॾिसजां, जे वञनि त ठीकु, न त जीअं वणई तीअं कजां। ठीकु आहे, हींअर वञां थो, ॿीहर ख़ाली हथे कोन वेंदो साईं। ऐं ॿुध, पंहिंजे मालिकनि खे मुंहिंजो न्यापो ॾेई छॾजांइ त इहो कुदरत जो कानून नाहे त हीणो ॾाढे जो काज बंबो रहे। चङो ठहियो। नूरल, कन खोले ॿुधी छॾ, जंहिंजो भोबाटो उन्हे जी में समझई। बाबा बस पुट, तूं पंहिंजो कमु कर।
ओ भाऊ सारंग, ओ भाऊ सारंग। चो खानू कल वल क्या थे हा सारंग? उहो ई जेको क़िस्मत हमेशह ग़रीबनि सां मज़ाक कंदी आहे। हाँ त वल कहिड़ी आहे न? अलाए छो खानू उन्हनि खे ॾिसंदे ई मुंहिंजो रत टिचकण लॻंदो आहे। पर यार छा करियां, अकेलो जो थी पियो आहियां। बस कर, ई गरीब यार को आज़मा देख। पर यार खानू उन्हनि खे का कहल नथी पवे। भाऊ सारंग, बबरा को बेर मंगण छोड़ दे। खानू मूंखे तो जड़े बाह बेली जी ज़रूरत आहे। महल आई न त ए सिर यार तू सदके थीसी। पर यार खानू हीणा नथी जिगर, मैं हर घड़ी तेरा भर जलू थी सा। संधो पुट चाचे वारा आया, उन्हनि जी मानी टुकर जो बंदोबस्त। जी बाबा। भाऊ सोडा पंहिंजो घर है, को हिजाब कोने को, मानियूं भी पयूं खाई पियूं। अदी ॿियो त मिड़ी ख़ैर आहे न? हा दा ख़ैर सां आया आहियूं। भला पोखूं की थियूं आहिनि? अदा सोडा पोखूं पची रास थियूं आहिनि। जेकॾहिं इंसाफ़ सां बटाई थी त सभु ॾुख लही वेंदा। मुल्क मां इंसाफ़ लॾे वियो आहे, इंसाफ़ आहे किथे? बस यार 2 साल बूंद वसी कोन, हिन साल मींहं जूं कणियूं पयूं आहिनि। बस अदा मस के सलाह उभरिया, ज़ालिम लठियूं कहाड़ियूं खणी अची बीह रहिया। अदा ॻाल्हि सफ़ा चोट चढ़ी वई आहे। हेल असीं दाणा बंदी करण कोन ॾींदासीं। इहो त मुड़सीअ वारो कमु आहे। अदा ॿियो सभु ख़ैर? ॿियो त सभु ख़ैर आहे। सोचियोसीं त दाणा खणी ऐं ॿारनि जी का ॻाल्हि करियूं। भले आया जी आया, तव्हां बि हेल फ़सुलु खणो, असीं बि फ़सुलु खणूं, पोइ भाइरनि खां ॻाल्हि परे कान्हे। बस अदा बस पक थी वई। चङो अदा हाणे मोकिलणी कान्हे, असां वञूं था। जी तरसो आहे न, सिंधू मानी टुकर तयारु करे बि खाई वञो। ए भाऊ पंहिंजो घर आहे, पिया ईंदासीं, पिया मानियूं खाईंदासीं। चङो अहिड़ा